नाज़रीन, दादू खां असां रिपोर्ट शेयर कई है قربان खोसो। रिपोर्ट मूजिब दादू ए सेक्शन पुलिस औरतुन खे भी तहफुज़ फराहम न करी सघी। जी नाज़रीन, औरतूं तहफुज़ वठण जे लाइ अदालत जो दरवाज़ो खड़कायो। दादू जी शरीफ घराणे जो औरतूं इंसाफ जे लाइ DSP कम्पलैन सेल DSP सिटी खे पिण तहफुज़ जे लाइ अलॻि अलॻि दरख्वास्तूं ॾिनियूं। मतासिरा औरत अनम ज़ाल तोंगर पंहर अदालत में अची मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुस जो ऐं संदस जे रिश्तेदारनि शिराज अब्दुल हफ़ीज़ मोहम्मद हसन अब्दुल रहमान पंहर वारनि जो प्रॉपर्टी जो केस जनाब सीनियर सिविल जज साहब 1 दादू जे अदालत में हलंदड़ आहे। इन जे बावजूद भी मुखालफन मुंहिंजे मुड़ुस खे जान सां मारण जूं धमकियूं ॾिनियूं। मुंहिंजे मुड़ुस तोंगर सेशन कोर्ट दादू मां तहफुज़ पिण वरितो। मुखालफ़त कोर्ट में अची पिण लिखी ॾिनो। इन जे बावजूद भी मुंहिंजे मुड़ुस ते ॿिए ॾींहुं हमलो करे शदीद ज़ख़्मी कयो वियो। दादू ए सेक्शन पुलिस कोर्ट जे तहफुज़ वारे आर्डर जी बेहुरमती कई आहे। आर्डर ते अमल न कराए सघी आहे। जवाबदारनि जी ॿुट वड़ियल आहे। औरत जो चवणु हो त जवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल कराइण लाइ बि अदालत जो दरवाज़ो खड़कायो आहे। वेतर असांखे दरख्वास्त सां हथ खणण जे लाइ धमकाइनि था। घर में सिर्फ़ असां औरतूं आहियूं। मुखालफ़न असां औरतुनि खे पिण हिरासमेंट कनि था। मुतासिरा औरत SSP दादू सेशन जज दादू ऐं ॿियनि वसवारनि आला इख्तियारनि खां जान जे तहफ़ुज़ जी घुर कई आहे। ॿिए तरफ़ मुखालिफ़ शिराज़ ऐं ॿियनि मौक़िफ़ ॾिनो आहे त असां अर्ज़दारनि जे मुड़ुस तोंगर सां न विढ़िया आहियूं। असां कोर्ट मां प्रॉपर्टी जॻह वारो केस खटियो आहे। प्रॉपर्टी न ॾियण तां उन्हनि इहो कूड़ो ड्रामो रचायो आहे। जी अभी छा मसलो असां सां मसइलो इहो आहे असां कल्ह टियों ॾींहुं खां प्रेस ते कोर्ट में केस हले पियो। हाणे हे दाबा ॼारे असांजा किराएदार था उथारणु चाहिनि। मथां हिकिड़ा असांजा किराएदार उथी विया आहिनि। डॉक्टरनि खे दाबा ॾिना अथनि ऐं हिननि खे कंपाउंडरनि खे दाबा ॾिना अथनि त सेंटर बंदि कयो या हिननि जा किराया बंदि कयो। जॾहिं कोर्ट में केस हले पियो त कोर्ट जेसि ताईं जेको डिसीजन वठे असां उन सां ॿधल आहियूं न। हे हरूभरू असांखे तंग था कनि। इन करे महिरबानी करे असां साफ़ इंसाफ़नि खे चऊं था त असांजी अपील करे ऐं अॻिते ॻाल्हि वधाइनि। अॼु उहे केरु आहिनि पाण? अदा उहे असांजा मामे जा पुट आहिनि। असांजा पंहिंजा आहिनि। छा नाला अथनि? अब्दुल हफ़ीज़ मोहम्मद हसन शिराज पमर हबीब रहमान चारई भाइर आहिनि। हाणे असां अपील था कयूं SSP दादू ऐं जज साहब खे त असांजी महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ ॾियनि। असांजो इंसाफ़ जो फ़ैसिलो कनि। असांजा बचड़ा नंढड़ा आहिनि। असांजो घर जो भाती मुंहिंजो मुड़ुसु वीचारो घर बि पवंदो अचे। असां अचण बि पवंदा आहियूं। हिननि जा माण्हू रोज़ु रोडनि ते बीहारे बीठा आहिनि उन सां विढ़ण लाइ। त बसि महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ खपे। असांखे इंसाफ़ ॾियाराए।